कराची में अवां खे अपडेट कंदा हलूं। कराची में तहरीक इंसाफ जो नुमाइश चोरंगी वटि एहतजाजी धरणो हयो वियो आहे। औरत कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे कराची में तहरीक इंसाफ जो नुमाइश चोरंगी वटि एहतजाजी धरणो हयो वियो आहे। औरत कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। रस्ता बंद थियण सबबि इम्तिहान ॾींदड़ शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं परेशान आहिनि। आम शहरी बि ट्रैफिक में फाथल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे कराची में तहरीक इंसाफ जो नुमाइश चोरंगी वटि एहतजाजी धरणो हयो वियो आहे। औरत कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची में नजीब नाइट खां। जी नजीब, अपडेट कजो। तहरीक इंसाफ जो नुमाइश चोरंगी वटि एहतजाजी धरणो हयो वियो आहे ऐं औरत कारकुननि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, तहरीक इंसाफ पारां अॼु जेको नुमाइश चोरंगी वटि ऐलानियल धरणो हो, उते हींअर ताईं कुझु ई माण्हू पहुता आहिनि, जिन मां कुझु माण्हुनि खे जेको आहे पुलिस हींअर गिरफ़्तार कयो आहे, जंहिंमें हिकु औरत ऐं 3 कारकुन जेके आहिनि शामिल आहिनि। हींअर ताईं नुमाइश चोरंगी ते तमामु घटि कारकुन जेको आहिनि पहुता आहिनि, उनजे छाकाणि चौगिर्द जेके रस्ता आहिनि उहे मुकमल तौर बंदि आहिनि। पर तहरीक इंसाफ कराची डिवीज़न पारां जीअं चयो वियो हो त वॾी तादाद में उते कारकुन गॾु थींदा। हींअर ताईं जेके रुकावटूं मौजूदु आहिनि उन्हनि खे हटाइण लाइ या उते जेको आहिनि ॿिए कारकुन आहिनि पहुता ऐं कराची डिवीज़न जा जेके अॻवान आहिनि PTI जा, उहे बि हींअर ताईं किथे नज़र न आया आहिनि। जेतोणीकि कारकुन जेको आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके हंधनि ते हींअर मौजूदु आहिनि, उन्हनि जी तादाद तमामु घटि आहे। पर रुकावटूं हुजण सबबु हिकु जाइ ते नुमाइश चोरंगी ते गॾु न थी सघिया आहिनि, जॾहिं त अॻवान जेको आहिनि हिन समूरी सूरत में हींअर ताईं किथे नज़र न पिया अचनि। हींअर ताईं 4 जेके कारकुन आहिनि PTI जा उहे गिरफ़्तार कया विया आहिनि नुमाइश चोरंगी तां। जी, महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।